हजरत अब्दुल मुतलिब फरमाइन था तो उन रात मां काबे में वयुसि त जेके भी काबे में बुत पया उहे बुत सब सरब सुजूद ज़मीन ते लेटियल हुआ ऐं काबे जी दीवार मां आवाज़ पियो अचे त वुलिदल मुस्तफ़ल मुख्तारुल लज़ी तहलिकु बियदिहिल कुफ़ार। मुस्तफ़ा मुख्तार पैदा थिया जंहिंजे हथारों कुफ़ार हलाक थींदा। वुलिदल मुस्तफ़ा अल मुख्तार अल्लज़ी तहलिकु बियदिहिल कुफ़ार, जंहिंजे दस्ते अक़दस सां कुफ़ार हलाक थींदा। वयतहुरु मिन इबादतिल असनाम, जेको काबे खे बुतनि जी इबादत खां पाक कराईंदो। उहो ई काबो जेको इब्राहिम अलैहिस्सलाम तौहीद ते तामीर कयो हो, वरी उन जी साॻी इज़त अज़मत बहाल थींदी। उहो कंहिंजे करे? उहो सैयदा आमिना जे लाल जे करे। वरी काबे जूं रौनकूं ॿीहर बहाल थींदियूं। वयतहुरु मिन इबादतिल असनाम वयअमुरु बिइबादतिल मलिकिल अल्लाम, ऐं उहो मुस्तफ़ा करीम काबे खे बुतनि खां पाक कराए ऐं हिकिड़े अल्लाह हक़ीक़ी बादशाह ऐं हर शइ जे इल्म रखण वारे रब जी इबादत जो हुकुम ॾींदो। उन सोने रसूल अल्लाह जी विलादत थी आहे त पोइ ईअं ई हज़रत अब्दुल मुतलिब कोन खणी वञी हुज़ूर खे वञी उते फरमायो हरम में त अल्लाह जा लखे एहसान जंहिं मूंखे पाक आस्तीननि वारो बछड़ो अता कयो। ही बछड़ो पंहिंजे पींघे में हिन काइनात जो सरदार